जैकबाबाद का रिपोर्ट कर रहा है गुलाम हुसैन जखरानी। जेयूआई पारां इलेक्शन में दांधली खिलाफ सिंध बलूचिस्तान बॉर्डर बाईपास जैकबाबाद वटि ज़िले अमीर डॉक्टर एची अंसारी ऐं मलिहा सुमरो जी अॻुवाणी में 11 कलाक धरणो हाईवे ब्लॉक सिंध बलूचिस्तान ईंदड़ वेंदड़ हज़ारे गाॾियूं बीहजी वियूं। वॾे अंक में अवाम जी शिरकत। ख़बर मुजब जमीयत उलमा इस्लाम पारां इलेक्शन में दांधली खिलाफ सिंध बलूचिस्तान बॉर्डर बाईपास जैकबाबाद वटि जेयूआई अमीर ज़िले अमीर डॉक्टर एची अंसारी NA 190 जे उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो जी भेण मलिहा सुमरो ऐं SUIP जे डिविजनल अॻवान जमाल जोश बुरड़ो तालका गढ़ी खैरो अमीर मौलाना सलीमुल्लाह बिरोही मौलाना अब्दुल जब्बार रिंद असदुल्ला हैदरी मौलाना नसरुल्लाह घनियो मौलाना अब्दुल वहीद बिरोही मोहम्मद अनवर सुमरो मोहकमुद्दीन बिरोही कारी इनायतुल्लाह महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 11 कलाक नेशनल हाईवे ते धरणो हुयो, जंहिं करे समय गाॾियूं बीहजी वियूं। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त पूरे मुल्क समेत जैकबाबाद में इलेक्शन में दांधली करे असांजे उम्मीदवारनि खे हारायो वियो। असां अहिड़ी दांधली ज़दा इलेक्शन खे नथा मञूं। हुननि चयो त जेकॾहिं निगरान हुकूमत खे अहिड़ी इलेक्शन कराइणी हुई त इलेक्शन छो कराई वई। उन्हनि चयो त नतीजा तब्दील करण ख़िलाफ़ असांजो एहतजाज जारी रहंदो। उन्हनि मुतालबो कयो त असांजे ज़ख़्मी थियल कारकुननि जूं FIR दाख़िल कयूं वञनि। उन्हनि ऐलान कयो त सुभाणे 12 फरवरी ते 1 बजे शहीद अल्लाह बख्श पार्क जैकबाबाद खां वॾो मुज़ाहिरो कढी इलेक्शन ऑफिस जैकबाबाद ॿाहिरां धरणो हंयो वेंदो।